अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयो था तलहार रिपोर्ट मोहम्मद हनीफ मिलहा तलहार मुझे सोतेले भा जान मोहम्मद जमाली नस पुट इशफाक मुझे औलाद के वर्ग लाए मुझे खिलाफ कॉन्फ्रेंस कराई मुखा ला दवा कराए नस पुट इशफाक जे मार्फत मुते कूड़ा इल्ज़ाम लॻराए पियो। अड़ो इज़हार खुदानो जमाली प्रेस क्लब तलहार में सहाफ़ निगह दाहिंदे चयो त मूते इल्ज़ाम हंदड़ वो ॿुधाए त अगर मूं हिननि ते हमिलो कयो हो त हिननि मुंहिंजे ख़िलाफ़ किथे NC या FIR दाख़िल छो न कराई। एक शरीफ शहरी आहियां, मुझे किरदार कशी कई पई वञे जंहिंजी मज़म्मत थो करियां। हिननि चयो त जान मोहम्मद जमाली इशफाक जमाली वॾा ड्रामेबाज़ आहिनि, ड्रामा करे बंद कमरनि में वेही मुझे सोशल मीडिया ते किरदार कशी कनि पिया। वसवान के अपील कई त मूं सां इंसाफ़ कयो वञे, सोतेली भाउ जान मोहम्मद नस्बुट इशफाक ऐं ॿियनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मुझे भाई ते इशफाक अहमद जे मुझे कूड़ो इल्ज़ाम आयो है तो खुदा ने मुझे घर से हमलो कयो है या ॿियो जेकर मूं पहिरीं मुंहिंजे घर से हमलो कयो है या ॿियो त मूं ते फाइन सीन दाख़िल करे या FIR हुजे त मुंहिंजे ज़ाहिर कनि मूंखे कोर्ट जा कई समेदार माण्हू आहिनि उन खां त भले केरु पुछा गछा करे ॾिसे। बाक़ी मुंहिंजे पुटनि खे बर्ग लाइ मुंहिंजे खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस उन्हनि कयूं आहिनि। बाक़ी अजा कूड़ा इल्ज़ाम ते हणी रहिया आहिनि। इन करे आऊं अॼु वरी तलहार प्रेस क्लब ते